नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे मसूद बुरगड़ी का खबर ॾिनालूं त मसूद बुरगड़ी बरसां वाणकी वसी में बॉइज़ लोअर सेकेंडरी स्कूल में टर्मिनल इम्तिहान में पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि में इनाम विराया विया, जंहिंमें पोजीशन माणींदड़ शागिर्दनि खे रोक इनाम ऐं ड्रेसूं ॾिनियूं वयूं। इन मौक़े ते तक़रीब जे महिमान ख़ासि ज़िले मेंबर हाजी शाहिद जोड़े जो ख़िताब कंदे चयो त आऊं वाणकी स्कूल जे SNAG लाइ वज़ीर तालीम सां ॻाल्हाईंदुसि ऐं MPA जाम खान शोरो सां मिली जेके बि स्कूल जा मसइला आहिनि जल्द हल कराईंदासीं। जॾहिं त तक़रीब में UC मसूद बुरगड़ी जो वाइस चेयरमैन मीर खान वॻियो, SMC जो चेयरमैन प्रोफेसर अली नवाज़ लेगारी, स्कूल जे हेड मास्टर अशोक कुमार ऐं शागिर्दनि, उस्तादनि, वालिदैन ऐं साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।